करमपुर में इलियास बिजराणी गुलाम फरीद बिजराणी कुरान पाक खणी वीडियो बयान जारी किया है तो कुछ ॾींहं अॻु क़तल थियल नूरसन चोलाणी ऐं नायब चोलाणी जे क़तल में संदन को भी ताल्लुक़ न आहे। उन्हनि मुतालबो किया है तो खेनि इंसाफ़ फराहम किया वञे। करमपुर जे मोज़िज़ शख़्सियतूं हिन वाक़े जो शफ़ाफ़ जांच कराए मामले के हल तरफ़ वठी वञनि, छो त अॻ में भी ज़िले कश्मीर कंदकोड़ में क़ौमी झेड़नि सबबि तबाही जो शिकार रहियो आहे। वधीक नुक़सान खे रोकियो वञे। नौजवाननि जो वधीक छा चवणो हो, अचो तो उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। अदा कल मां जो चोलियाणे ने वीडियो रखियो हो त इन्हनि में खूननि में तूं मुलविस आहे। मां हिन क़ुर पाक ते हथ रखी करे चवां थो पियो त इन्ही में मां न आहियां। उन खां पोइ मां राब्तो कयो आहे, पुछा गुछा कई आहे, बाक़ी ॿी का मूंखे जनकन कोन्हे की। मुंहिंजी गुज़ारिश आहे, अपील आहे मीर साहब मीर शबीर अली ख़ान बिजराणी खे, सरदार साहब महबूब अली ख़ान बिजराणी, उन खां पोइ शाज़िर ख़ान बिजराणी, उन्हनि खे बि मुंहिंजी अपील आहे त जेकर मां सां इंसाफ़ थिए, हक़ थिए, नाजाइज़ी करे थो पियो। उन खां पोइ चङा मां मोकिलिया, मां जो उहे बि वर्दियूं ॾेई आयासीं, उन ते बि उहो मुतमिन नथो थिए, चए थो मां पंहिंजो ॾाढो कंदुमि। बाक़ी ॻाल्हि इहा आहे, भली सरदार साहब वेठो आहे, महबूब अली ख़ान, मीर शबीर अली ख़ान, शाज़िन ख़ान, जीअं चवंदा असां ईअं कंदासीं। चरबेली जी साख चवंदो ॾियण लाइ तयारु आहियूं असां। जेकी नीति चवंदो 100 साल ताईं असां चोलियाणी सां ॿधल आहियूं। बाक़ी नाजाइज़ी धमकियूं वीडिया रखंदो अचे थो, उन में त कुझु बि न आहे।